नाज़िर लाड़काने में हिकी घर जा 4 भाई पैदाइशी तौर अखियन जे नूर का महरूम हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अकरम शेख जी ही रिपोर्ट। लाड़काने जे अलाहाबाद माला गोलीमार घिटीअ में वेठल हिक घर जा 4 भाइर जेकी पैदाइशी तौर ते अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। ही 4 भाइर जिन में हाफ़िज़ मोहम्मद ईसा डोमकी, उबदार अली, अरबाब अली ऐं सद्दाम हुसैन डोमकी जेके गरीब पुरत मोहम्मद पुनल डोमकीअ जी औलाद आहिनि, पंहिंजे घर जो गाॾो हलाइण लाइ अखियुनि जे नूर खां महरूम सद्दाम डोमकी रेड़ी हलाए फुला खपाए पंहिंजे घर जो गाॾो धिकण जी कोशिश करे रहियो आहे, जॾहिं त संदसि जो वालिद साहब दिलि जो बाईपास कराइण खां पोइ पंहिंजे घर जी खट ताईं महदूद आहे। सर इहो असांजो मसइलो कुदरत जे तरफ़ों आहे, जाइ जम खां वठी करे मां पंहिंजो वॾो भाउ आहियां, हिननि जो मुंहिंजा ॿिया नंढा आहिनि भाइर, ऐं असांजे वाल साहब जो बि बाईपास ऑपरेशन थियल आहे, ऐं असांजो कमाइण करण वारो बि को केरु कोन्हे को इहो ई हिकिड़ो असांजो भाउ आहे नंढो, इन जो ऑपरेशन थियल आहे हिकिड़ी अखि खां। इहो रेड़ी फुलनि जी हलाईंदो आहे, फुलनि जी रेड़ी हलाइण खां पोइ गुज़र सफ़र इन जो थींदो आहे, पोइ असांजे घर जो चरखो मिड़े हलंदो आहे। बस असांजो को बि ज़रियो कोन्हे, इहो फुलनि जी रेड़ी आहे, हलाए थो पोइ उन मां जेको थिए थो न त थिए थो, न त पोइ को बि रोज़गार माना असांजो नथो हले। बस असांजो इलाजु बाक़ाइदा माना नथो हले, वठूं था पिया दवा, सूर बि आहे, प्रेशर बि आहे, कमाइण वारो असांजो कोई बि न आहे। हिकिड़ो ई भाउ आहे, बसि इहो रेड़ी हलाईंदो आहे, ॾुखियो माना जान थो गुज़रे, ॾाढा परेशान आहियूं। असांजो भाउ बि वॾो आहे, इहो हाफ़िज़ क़ुरान आहे, हिनखे बि नौकिरी काई बि न आहे मिली, कागज़ बि जमो कराइण पोइ बि असांजो माना दाद फरियाद नथो थिए। मुंहिंजे पीउ जो ऑपरेशन थियल आहे, अचे उहो बि अधु माण्हू थी वियो, बसि हाणे गुज़र सफ़र इहो ई हले थो रेड़ी ते। 4 भेनरियूं ऐं 5 भाइर आहियूं, बसि 4 भाइर त तपा नाबीन, घर हलाइण वारो को आहे ई कोन। हुकूमत जंहिंजो फर्ज़ आहे त अहिड़नि माज़ूर ऐं बेपहच माण्हुनि जी मदद करे, पर उल्टो हुकूमत हिननि जी मदद करण जे बजाए हिननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मिलंदड़ वज़ीफ़ो बि बंदि करे छॾियो आहे। मुंहिंजा छोकिरा आहिनि 4 नाबीन जेके कमाइण खां महरूम आहिनि। हिकिड़ो छोकिरो बि अधूरो आहे, रेड़ी कढंदो आहे फुलनि जी, पोइ 400 हाणे 300 हाणे गुज़ारो नथो थिए। बेरोज़गारी तमामु घणी आहे। पंहिंजे वसारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां मदद कनि। मुंहिंजो दिलि जो बाईपास थियल आहे, मां बि कमाइण खां महरूम आहियां, न कमाए थो सघां, न को वज़न खणो आहे, डॉक्टरनि जी मना आहे। बेनज़ीर जा पैसा बि इनकम सपोर्ट प्रोग्राम मिलंदो हुयो, उहो बि वज़ीफ़ो असां बंदि थी वियो आहे। 4 महीनो आहे पंहिंजो, असांखे रुपयो बि न मिलंदो आहे, मथां बि बंदि करे छॾनि। न सबब बि कोन था ॿुधाइनि, बसि चुप कयूं, बसि दफ़ा वञी थी मोटी थिए कुराड़ी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर माण्हुनि खे अहिड़नि माण्हुनि जी मदद करणु घुरिजे जेकी घर जो गाॾो मुश्किल सां था हलाइनि। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।